जी सदारत हेठ क़ौमी सलामती कमेटी जो इजलास थियो, जंहिंमें वफ़ाक़ी वज़ीरनि, चेयरमैन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा, आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर ऐं ॿियनि लाॻापियल अमलदारनि शिरकत कई। इजलास में मुल्की मईशत तोड़े अमन अमान जी सूरतहाल जो तफ़सीली जाइज़ो वरितो वियो, जॾहिं त नाणे वारे वज़ीर इसहाक़ डार मुआशी सूरतहाल बाबति ब्रीफिंग ॾिनी। गुजनि इदारनि मुल्क में अमन अमान जी मजमूई सूरतहाल ते ब्रीफिंग ॾिनी ऐं दहशतगर्दी जी ताज़ी लहर खे रोकण बाबति क़दमनि ते आगाह कयो। ममलकती वज़ीर हिना रबानी खर अफ़गान सूरतहाल ते ब्रीफिंग ॾींदे पाकिस्तान जी अफ़गानिस्तान जी अबूरी हुकूमत सां राब्तनि बाबति आगाह कयो। इजलास बाद क़ौमी सलामती कमेटी जे इजलास जो पदरनामो पिणु जारी कयो। पदरनामे में चयो वियो त सियासी ऐं फ़ौजी क़यादत चयो आहे त पाकिस्तान जी क़ौमी मुफ़ादनि खे छेहो रसाइण न ॾिनो वेंदो। सियासी ऐं फ़ौजी क़यादत चयो त कंहिंखे बि क़ौमी सलामती खे नुक़सानु पहुचाइण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। मुल्की क़यादत चयो त पाकिस्तान जी बका, सलामती ऐं तरक़ी जी बुनियादी मुफ़ादनि जो जुरत, बहादुरी ऐं मुस्तक़िल मज़ाजी ऐं साबित क़दमी सां तहफ़ुज़ कयो वेंदो। इजलास दौरान दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में शहीदनि जी अज़ीम क़ुर्बानीनि खे भेटा पेश कंदे संदनि ख़ानदाननि सां हमदर्दी ऐं ताज़ियत जो इज़हार बि कयो। सियासी ऐं फ़ौजी क़यादत चयो त दहशतगर्द पाकिस्तान जा दुश्मन आहिनि, समूरी क़ौम उन्हनि ख़िलाफ़ मुतहद आहे, पाकिस्तान के ललकारींदड़नि खे पूरी कुवत सां जवाब मिलंदो। क़ौमी सलामती कमेटी जो इजलास 2 जनवरी 2023 ते बि जारी रहंदो, जंहिंमें ईंदड़ तजवीज़ुनि जी रोशनी में वधीक फ़ैसिला कया वेंदा।